नई दिल्ली में म्यूनिसिपल जे बदतर मुलाज़मनि पारां बहाली लाइ एहतिजाज कयो वियो। मुलाज़मनि मुख़्तियार लगारी, रोशन लगारी, नसीम चन्नो, ज़ुबैर अली ऐं ॿियनि चयो त हू गुज़िरियल 12 वरनि खां गड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में मज़ार तोड़े पार्कनि ते सफ़ाई सुथराई, माली ऐं चौकीदारी तौरु ज़िम्मेवारियूं निभाईंदा रहिया। हुननि चयो त खेनि पको त न कयो वियो, वेतर पघारूं बंदि करे नौकरियुनि मां कढी ज़ुल्म कयो वियो आहे। म्यूनिसिपल जे बदतर मुलाज़मनि मुतालबो कयो त खेनि पघारूं जारी करे बहाल करण सां गॾु पको पिणु कयो वञे। सेशन जज थरपारकर सिविल अस्पताल मिठीअ जो दौरो करे सूरतहाल जो जाइज़ो वरितो। सेशन जज मुश्ताक अहमद कलवड़ सिविल अस्पताल जे समूरनि वार्डनि जो दौरो करे इंतज़ामिया खां तफ़सील वरिता। उन मौक़े ते सेशन जज मुश्ताक अहमद कलवड़ इंतज़ामिया खे हिदायतूं कयूं त मरीज़नि जो बहितर इलाज करण सां गॾु सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। जज फ़ौतियुनि ऐं वहम समेत ॿियो रिकॉर्ड पिणु ठाहिण जी हिदायत कई। सेशन जज पारां अस्पताल में हलंदड़ मुख़्तलिफ़ वार्डनि जे तरक़ियाती कमनि जो पिणु जाइज़ो वरितो। टंडे गुलाम हैदर वेझो ॻोठाणनि पारां अस्पताल में उस्ताद मुक़रर न हुजण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। ॻोठ अब्दुल हकीम लाखे जे रहवासियुनि मोहम्मद लाखे, अब्दुल मजीद ऐं ॿियनि ॿुधायो त संदनि स्कूल में हिकु उस्ताद मुक़रर हो जंहिंखे पिणु तालुका एजुकेशन ऑफिसर बदिली करे छॾियो आहे। हुननि चयो त उस्ताद न हुजण करे ॿारनि जी तालीम सख़्तु मुतासिर थी रही आहे। ॻोठाणनि मुतालबो कयो त नोटिस वठी स्कूल में उस्ताद मुक़रर करे ॿारनि जी तालीम खे बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk